Problem number 19 ax fourth minus a upon 16 इन में कॉमन बिनी में a आई सॉल्यूशन a कॉमन a fourth minus 1 upon 16 इन के असी सॉल्व कंदासीं डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां a x स्क्वायर होल स्क्वायर माइनस 1 upon 4 स्क्वायर त हाणे हिननि ॿिन्ही जो ॿ ब्रैकेट मिलंदियूं हिकिड़ी प्लस ॿी माइनस एक्स स्क्वायर माइनस 1 upon 4 एक्स स्क्वायर प्लस 1 upon 4 हिन खे अञा सॉल्व कंदासीं ए माइनस बी फार्मूले सां ए माइनस बी फार्मूले सां अञा ई सॉल्व थींदो एक्स माइनस 1 upon 2 ऐं प्लस 1 upon 2 थींदो एक्स माइनस 1 upon 2 एक्स प्लस 1 upon 2 यानी इन फार्मूला सां सॉल्व कयोसीं इहो थी वियो आंसर हिन जेके ही प्रॉब्लम्स आहिनि 19 खां वठी वेंदे 24 ताईं उन लाइ फार्मूलो यूज़ थींदो ए माइनस ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर बराबरि आहे ए माइनस बी ब्रैकेट ए प्लस बी डिफरेंस ऑफ टू स्क्वायर सां सॉल्व थींदा 19 खां 24 ताईं ही भी अड़े तरीक़े सां सॉल्व थींदो ए माइनस बी होल स्क्वायर आहे हेॾां सी स्क्वायर हिननि ॿिन्ही जे विच में डिफरेंस ऑफ टू स्क्वायर थी वेंदो सॉल्यूशन ए माइनस बी स्क्वायर माइनस 3c स्क्वायर हिकिड़ो ही प्लस थी वेंदो ऐं माइनस थी वेंदो हिकिड़ो ब्रैकेट ए माइनस बी माइनस 3c ए माइनस बी प्लस 3c यानी डिफरेंस जेको ईंदो उहो हिन में ईंदो बी ब्रैकेट में पहिरीं सॼी सेम हूंदी आंसर थी वियो हिन में बि ईअं थींदो एस पावर एन स्क्वायर माइनस टी पावर एन स्क्वायर ॿ ब्रैकेटियूं ठहंदियूं कहिड़ी थींदी एस एन माइनस टी एन ॿी थींदी एस एन प्लस टी एन इहो थी वियो आंसर क्वेश्चन नंबर 25 क्वेश्चन नंबर 25 में इहो प्रोसेस आहे त हिन खे असीं अहिड़े तरीक़े सां डीकम्पोज़ कंदासीं विचें टर्म ही आहे मिडिल टर्म खे अहिड़े तरीक़े सां हिन खे ब्रेक कंदासीं डीकम्पोज़ कंदासीं जीअं हिननि ॿिन्ही जी प्रोडक्ट बि मिली वञे ही 15 आहे हिन खे अहिड़ो डीकम्पोज़ कयूं जीअं प्रोडक्ट बि मिली वञे जीअं ही थो थी वञे 36 थो थिए हिक खे 36 सां ज़रब कयूं एक 36 थो थिए प्रोडक्ट जेका आहे उहा 36 थी थिए ऐं सम जेको आहे उहो 15 आहे प्रोडक्ट प्लस 36 थी थिए ऐं सम 15 आहे हिन खे डीकम्पोज़ कीअं कजे जो प्रोडक्ट बि मिली वञे इहो सम बि साॻियो ई रहे अगरि हिननि ते असीं ईअं लिखूं 12 ऐं 3 ॿिन्ही खे एड कयूं प्लस 12 प्लस 3 साॻा ई असांखे 15 मिलंदा ऐं मल्टीप्लाई कयूं त 36 मिलंदा इन सेटिंग सां हिन जा फैक्टर्स मालूम कंदा सॉल्यूशन एक्स स्क्वायर प्लस 12x प्लस 3x प्लस 36 हिन खे डीकम्पोज़ कयोसीं 12 में ऐं 3 में हाणे फैक्टर अञा मिली वेंदा हिननि में एक्स कॉमन एक्स प्लस 12 हितां 3 कॉमन त एक्स प्लस 12 ॿिन्ही में कॉमन आहे थींदो एक्स प्लस 12 ऐं एक्स प्लस 3 इन जा फैक्टर्स थी विया हिन खे बि अहिड़े तरीक़े सां डीकम्पोज़ कंदासीं मल्टीप्लाई कयूं हिकु आहे हेॾां हिक खे 100 सां मल्टीप्लाई कयूं माइनस 100 ईंदो ऐं ॿियो 15 हिन खे अहिड़े तरीक़े सां डीकम्पोज़ कयूं हिन खे असीं अगरि लिखूं 20 खे 5 सां ज़रब कयूं त 100 थी वेंदो हिन खे अहिड़े तरीक़े सां माना माइनस जा असां प्लस जा 20 वठूं ऐं माइनस जा 5 ॿिन्ही खे अगरि मल्टीप्लाई कयूं त माइनस जो 100 मिलंदो प्लस इंटू माइनस माइनस 25 100 ठीकु आहे ॿिन्ही खे एड कयूं त असांखे प्लस जा 15 मिलंदा एक्स स्क्वायर प्लस 20x माइनस 5x माइनस 100 मल्टीप्लाई कयूं त 100 थी वेंदो 20 खे हिन खे एड कंदा साॻियो ई असांखे ही साॻा ई 15 मिली वेंदा हिननि में कॉमन एक्स आहे एक्स प्लस 20 ऐं त माइनस 5 कॉमन आहे एक्स माइनस एक्स प्लस 20 ॿिन्ही में कॉमन इहो थी वियो आंसर
हिन में भी मल्टीप्लाई कयूं त -15 मिले ऐं एड कयूं त -2 मिले त 2 खे असीं लिखूं -5 + 3 ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं त प्लस इंटू माइनस माइनस थींदो 5 खां 15 में मिलंदा ऐं एड कयूं अगरि त -2 मिली वेंदा त सॉल्यूशन z4 -5x + 5z + 2z - 15 इन्हनि ॿिन्ही में z² कॉमन z² - 5 हिन में सॉरी हिते 3 आहे 3 कॉमन त थींदो z² - 3 कॉमन सो हा +3 कॉमन ठीकु है। हिननि ॿिन्ही में z² - 5 हिन जो आंसर थी वेंदो z² - 5 z² + 3 हिननि खे मल्टीप्लाई कयूं त 16 थियनि ऐं एड कयूं त -10 थियनि हिन खे डीकम्पोज़ कंदासीं -8 - 2 में अगरि प्लस साइन असांखे प्रोडक्ट में मिले थी त ॿई प्लस जा थी वेंदा या ॿई माइनस जा थी वेंदा अगरि नेगेटिव साइन मिले त यानी ॿिन्ही डिफरेंट साइन आहे जीअं ॾिसो हिते असांखे प्लस साइन आहे प्रोडक्ट में त ॿई प्लस जा आहिनि ऐं हिते माइनस साइन आहे सॉरी हिते प्लस साइन आहे प्रोडक्ट जी यानी ॿिन्ही साइन सेम साइन आहे प्लस या माइनस अगरि हिते प्रोडक्ट नेगेटिव आहे यानी साइन डिफरेंट हूंदी ॿिन्ही जी मल्टीप्लाई कयूं त 16 अचे ऐं एड कयूं त 10 अचे यानी 8 ऐं 10 r6 - 8 r³ ऐं -2 r³ + 16 ॿिन्ही मां कॉमन r³ -8 -2 r³ -8 r³ -8 ॿाहिरि कढंदासीं r³ -2 हिते असीं हिन खे डीकम्पोज़ वधीक करे सघूं था किताब में वधीक डीकम्पोज़ थियल आहे क्यू फार्मूला ताईं 5.1 में क्यू फार्मूला अञा तव्हां सिखियो ई कान्हे को तंहिंजे करे हिन खे डीकम्पोज़ क्यूब सां तव्हां कीअं कंदव इहा किताब में टेक्निकल मिस्टेक आहे बहरहाल हीअ बि आंसर सही आहे अगरि हिन खे वधीक तव्हां डीकम्पोज़ कंदव त थींदो r - 2 r² + 2r + 4 r³ -2 इहो आंसर किताब में इहो आंसर आहे बहरहाल हीअ टेक्निकल मिस्टेक आहे हिन खे डीकम्पोज़ तव्हां हिन एक्सरसाइज़ सिखण खां अॻु में नथा करे सघो छाकाणि त इहा एक्सरसाइज़ अगरि तव्हां सिखियल हूंदी तॾहिं ई डीकम्पोज़ करे सघोसि था बहरहाल पोइ बि असीं डीकम्पोज़ कयो आहे आंसर लिखियो आहे सॉल्यूशन a² x4 - 20 ax² y² - 96 y4 मल्टीप्लाई कयूं त -96 अचे ऐं एड कयूं त -20 अचे हाणे असांजे प्रोडक्ट नेगेटिव में यानी हिन जूं ॿिन्ही जूं साइन डिफरेंट हूंदियूं ॿ जेको डीकम्पोज़ थींदो हिकिड़ो प्लस मिलंदो ॿियो माइनस मिलंदो हिन खे 94 मिले 20 अगरि -24 हुजे ऐं +4 हुजे ॿिन्ही खे एड कयूं त असांखे 20 मिलंदो साॻियो ई ऐं मल्टीप्लाई कयूं त 96 मिलंदो a² x4 - 24 ax² y² + 4 ax² y² - 96 y4 हिननि में कॉमन ax² कॉमन त हीअ थी वेंदो ax² -24 y² हिननि में कॉमन 4y² कॉमन 4y² कॉमन ax² -24 y² ही कॉमन आहे ॿिन्ही में ax² -24 y² ऐं हेॾां असांखे मिलंदो ax² + 4
वाई स्क्वायर। क्वेश्चन नंबर 30 के मल्टीप्लाई कयूं त 36 से हेॾां 1 आहे 36 ऐं एड कयूं त 20 ते माना 18 ऐं 2 प्रोडक्ट प्लस में आहे 1 इंटू 36 प्लस प्रोडक्ट में ॿिन्ही सां सेम हूंदी ए प्लस बी होल स्क्वायर प्लस 2 ए प्लस बी प्लस 18 ए प्लस बी प्लस 36 इन में ॿिन्ही में ए बी कॉमन ए प्लस बी कॉमन ए प्लस बी प्लस 2 ऐं हिते ॿिन्ही में 18 कॉमन ए प्लस बी प्लस 2 ही ब्रैकेट ॿिन्ही खे कॉमन आहे ए प्लस बी प्लस 2 हेॾां थींदो ए प्लस बी प्लस 18 इहो थी वियो आंसर।